साथियों अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। इलेक्शन मथां अची वई आहे ऐं नए साल जे पहिरें महीने में अनाउंस थींदी तक़रीबन ऑफिशियली तौर ते। ऐं सभु पार्टियूं जेके आहिनि उहे इलेक्शन जूं तयारियूं पियूं कनि। मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे उहा वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदी, पंजाब में बि हुकूमत ठाहींदी, बलोचिस्तान में बि गवर्नमेंट उन्हनि जी ठहंदी। KPK ऐं सिंध में जेको आहे सो मुमकिन आहे त KPK में बि गवर्नमेंट ठाहिनि। सो उन करे सभई पार्टियूं जेके आहिनि उहे वर्क पियूं कनि ऐं तज़ियतुनि जो सिलसिलो शुरू आहे, मेल जोल जो सिलसिलो शुरू आहे। ऐं जेके सिंध में इतिहादी धुरियूं आहिनि उहे हिन वक़्तु फ़िलहालु हिक ॿिए जे ख़िलाफ़ु मुहिम पियूं हलाइनि। पीपल्स पार्टी जंहिंखे आसिरो हुयो वफ़ाक़ में वज़ीर आज़म जो वज़ारत उज़्मा जो, उहो पीपल्स पार्टी हाणे पंहिंजो आसिरो लाहे छॾियो आहे ऐं हाणे पीपल्स पार्टी फोकस सिंध ते पई करे मुकमल तौर ते। सिंध जूं जेके सगारियूं धुरियूं आहिनि, ताक़तवर जेके सरदार आहिनि उहे सभु पीपल्स पार्टीअ में आहिनि। सिंध में सभ खां वधीक ताक़त GDA रखे थी, पर GDA पंहिंजो वोट बैंक न संभाले सघी आहे। माण्हुनि जी परगोड़ लहण में GDA ज़ाहिर नाकाम वई आहे, पर पोइ बि GDA खे आउं मुतबादिल सम्झां थो सिंध जे अंदरि। सो उन करे आउं सम्झां थो पियो त सिंध जे माण्हुनि खे वॾे हौसले हिमत ऐं बहादुरीअ सां उन्हनि सभिनी वॾेरनि जागीरदारनि पीरनि मीरनि खे रद्द करणु खपे जिन 15-16 सालनि खां सिंध खे लुटियो आहे। तकनि में उन्हनि तकनि जा पैसा अरबा रुपया खाई आहे। तालीम मां स्कूल बंदि करे छॾियऊं, अस्पतालुनि जो बुरो हाल आहे, पाणी कोन्हे को, ज़मीनूं सुकी ठोंठ बणिजी वियूं, वॾे थाणा जेके आहिनि उहे वॾेरनि जे हवाले, राज चोरनि जे हवाले। उन करे आउं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो तमामु सख़्तु फ़ैसिलो करिणो पवंदो। सिंध में जेके इतिहादी धुरियूं आहिनि जंहिंमें जमियत उलमा इस्लाम आहे ऐं पीपल्स पार्टी आहे, इहे पंहिंजा हिक ॿिए जा इतिहादी फितरी इतिहादी आहिनि। मियां महमूद सूमरो साहिबु जेको सॉरी मियां राशिद मोहम्मद सूमरो साहिबु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मुक़ाबले में इलेक्शन में बीठो त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे अंडरग्राउंड उन्हनि इलेक्शन ॾेई छॾी ऐं हू हुन जा फितरी इतिहादी आहिनि। फंड, बजेटूं, थाणा, जमियत उलमा इस्लाम ऐं PP गॾु हलाइनि था। MQM बि पीपल्स पार्टी जी इतिहादी आहे, पर उहा पंहिंजी शेयर ओपन वठंदी आहे। उन करे आउं सम्झां थो त तव्हांजे साम्हूं को मज़दूर बीहे, हिन जे पीपल्स पार्टी जे वॾेरनि जे साम्हूं तव्हांजे तक में को हिकिड़ो आम माण्हू बीहे, तव्हां हुनखे वोट ॾेई छॾियो। भले हुन वटि को पोलिंग एजेंट न आहे, हुन वटि वसीला न आहिनि, पर को माण्हू बीहे थो हिमत करे, इहा वॾी ॻाल्हि आहे। उन करे कोशिशि कयो त पीपल्स पार्टी, JUI ऐं जेके ॿिया वॾेरा आहिनि नामनियाद जेके पोइ वरी पीपल्स पार्टी में वञी शामिलु थियनि उहिदे जे लाइ, उन्हनि सभिनी खे रद्द कयो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो स्कूल, तालीम, अस्पतालूं, रोड, अमुन, पंहिंजो पाणी, पंहिंजा वसीला महफ़ूज़ बणाइणु चाहियो था त तव्हां महिरबानी करे मुतबादिल माण्हूअ खे वोट कयो जेको भले कमज़ोर हुजे, उहो हुननि जे निस्बत जेको आहे सो कुझु बहितरु हूंदो। उन करे आउं सम्झां थो त जिन माण्हुनि इहो सोचे रखियो आहे त असां वोट कंहिं आम माण्हू खे ॾींदासीं, उन्हनि खे खपे त उहा उनजी मुहिम हलाइनि त जीअं वोट आम माण्हू खे मिली सघे ऐं आम माण्हू इलेक्शन में बीहे। असांजी कोशिशि आहे, ऐं जॾहिं इलेक्शन में बीठो हुउसि बल्दियाती इलेक्शन में, मुंहिंजे ख़िलाफ़ु पुलिस ऐं रेंजर्स जो वॾो इस्तेमालु थियो। उन ते आउं ज़रूरु कचहरी तव्हां सां कंदुसि त कीअं मुंहिंजी फैमिली सां, मूंसां, मुंहिंजे वोटरनि सां, मुंहिंजे एजेंटनि सां हिन ज़्यादतियूं कयूं। पुलिस SHOs, टके जा पुलिस अहलकार जेके वॾेरनि जा बूट चटींदा रहिया ऐं उहे पोलिंगुनि ते कीअं सना वणंदा रहिया, उहा तफ़सीली कचहरी बि आउं तव्हां सां ज़रूरु कंदुसि। मुंहिंजे हिन YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो, मूंसां गॾु जुड़ियल रहो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी त जीअं असां हिक ॿिए सां जुड़ी सघूं, हिक ॿिए सां बहितरु ॻाल्हि ॿोल करे सघूं।